बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जनाब मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे पंहिंजे चैनल सम्झो सम्झायो सां गॾु। जनाब सभिनी खां पहिरीं माज़रत जो काफ़ी ॾींहंनि में मां इन चैनल ते को बि वीडियो अपलोड न करे सघियो आहियां। उन जी वजह इहा हुई त मूं हिकिड़ो नओं चैनल ठाहियो आहे सुनो ऐं सम्झो जे नाले सां, जंहिंमें आउं उर्दू वीडियो अपलोड करियां थो ऐं उन जी तयारी में मूंखे टाइम लॻो जो आउं हिन चैनल खे टाइम ॾेई न सघियसि। हीअ मुंहिंजो चैनल आहे सुनो और सम्झो, जेको मूं नओं ठाहियो आहे। इन खे बि तव्हां ॾिसिजो। इन जे में बि मूं उर्दू में वीडियो विधा आहिनि जेके तमामु नॉलेजफुल आहिनि। ऐं इहो बि मुंहिंजो चैनल आहे सम्झो ऐं सम्झायो वांगुरु, सुनो ऐं सम्झो। ऐं इन चैनल खे बि इन जे चैनल खे बि जे वीडियोज़ खे बि ॾिसो, पसंदि कयो, लाइक कयो, शेयर कयो ऐं मूंखे कमेंट्स में लिखो त कीअं पिया लॻनि ऐं सब्सक्राइब कयो। ऐं इहो त सम्झो ऐं सम्झायो चैनल तव्हांजो ई आहे ऐं इन जे लाइ बि रिक्वेस्ट आहे त इन्हनि जे वीडियोज़ खे ॾिसो, पसंदि कयो, लाइक कयो, शेयर कयो, कमेंट्स ॾियो। मूंखे ख़बरचार पए तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि। ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। सब्सक्राइब करण जे लाइ इहो ॻाढ़ो जेको बटण आहे हर वीडियो जे हेठि अचे थो, इन खे क्लिक कंदव ऐं इन खे क्लिक करण सां हिकिड़ो बेल जो निशान नमूदार थींदो, बिल्कुलु इन ई वांगुरु। ऐं इन खे जे क्लिक कंदव त आउं जॾहिं बि को बि वीडियो अपलोड कंदुसि उहो यकदमि तव्हां वटि अची वेंदो, नोटिफिकेशन अची वेंदो उन जो, ऐं तव्हांखे ख़बर पवंदी त मूं नओं वीडियो को अपलोड कयो आहे। तव्हां जल्दी ई सां ॾिसी सघंदा। जनाब अॼोको वीडियो शुरू करियूं था। ऐं वीडियो शुरू करण खां पहिरीं आउं तव्हांखे हिकिड़ी शइ ॾेखारणु चाहियां थो। जनाब इहो हिकिड़ो इंट्रो मूं ठाहियो आहे, हीअ तव्हां ॾिसी सघो था कीअं ठाहियो आहे। हीअ मुंहिंजे नए चैनल जी प्रमोशन जे लाइ मूं कोशिशि कई आहे ऐं आईंदा बि कोशिशि कंदुसि ऐं सम्झो ऐं सम्झायो जे लाइ बि कंदुसि इनशाअल्लाह। इहो बि मुंहिंजो चैनल आहे, हू बि मुंहिंजो चैनल आहे, तव्हां ॿिन्ही खे ॾिसी सघो था। ऐं हाणे आउं ॿुधाइण जो मक़सदु इहो आहे त इहो वीडियो ऐं इहो वाइट बोर्ड ते जेके तव्हां ॾिठो पिए त हैंड सां हैंड राइटिंग लिखिजे पई ऐं जेका स्क्रीन ते शो थिए पई, इहा कीअं थी लिखिजे। ऐं जेकॾहिं तव्हां लिखणु चाहियो था त तव्हां मूंसां गॾु रहो। ऐं तव्हांखे इहो अॼु हिन वीडियो में सेखारींदुसि त इहो हैंड राइटिंग वाइट बोर्ड ते कीअं कबी आहे। उन जे लाइ हिकिड़े सॉफ्टवेयर जी ज़रूरत पवंदी आहे, उहो सॉफ्टवेयर डाउनलोड कबो। जनाब इन जे लाइ असीं हलंदासीं गूगल में सर्च कंदासीं। हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे वीडियो स्क्राइब फ्री डाउनलोड जे ऑप्शन सां करे सर्च कराईंदासीं त इहे रिज़ल्ट्स ईंदियूं। जनाब हाणे हिन रिज़ल्टनि में जेका सेकेंड वन आहे हीअ आहे mysparkhole.com डाउनलोड जे नाले सां। तव्हां इन खे ओपन न्यू टैब में क्लिक कयो ऐं जीअं ई क्लिक कंदव त तव्हां थोरी देरि में ॾिसंदव त ही डाउनलोड जो ऑप्शन अची वेंदो। ईअं ई डायरेक्ट तव्हां डाउनलोड करे सघो था। मूं वटि थियल आहे, इन करे आउं इहो कोन कंदुसि ऐं टाइम वेस्ट कोन कंदुसि। हा इहो ज़रूरु कंदुसि त इन जो लिंक आउं पंहिंजे वीडियो जे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि, उतां तव्हां डायरेक्ट डाउनलोड करे सघो था। जनाब हाणे अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। इहो ठाहिणु सेखारां थो त कीअं इहो ठहंदो। उन जे लाइ इहो सॉफ्टवेयर आहे वीडियो स्क्राइब। डेस्कटॉप ते आइकॉन आहे, ऐं इन खे क्लिक कंदुसि ऐं थोरी देरि वेट कंदुसि। इहो जनाब खुले पियो, इहो तव्हां ॾिसंदव। इन जो फस्ट लुक इहो ई ईंदो वीडियो स्क्राइब जे नाले सां। इहा अपग्रेड थियण जो मूंखे नोटिस ॾिए पियो, पर आउं इहो अपग्रेड कोन थो करणु चाहियां। लॉगिन बि थींदो। जे तव्हां लॉगिन थियणु चाहियो त थी सघो था, जेकॾहिं न त लॉगिन खे क्लिक कंदव त कुझु इन तरह जो लुक ईंदो। इन में तव्हांखे हिन सॉफ्टवेयर जे बारे में हेल्प ॾिनी वई आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसणु चाहियो त ॾिसी सघो था। मूंखे ख़बर आहे, इन करे आउं इहो टाइम वेस्ट कोन कंदुसि। अपग्रेड वारे इन खे ख़तमु कंदुसि ऐं ख़तमु करण खां पोइ जेको फस्ट लुक ईंदो या फस्ट स्क्रीन जेका इन सॉफ्टवेयर में ईंदी उहा इन तरह जी ईंदी। हाणे इहो मुंहिंजो लोगो अॻे बि ठहियलु आहे, इन खे ॾेखारे पियो, पर पाण नए लोगो ॾांहुं हलंदासीं, प्लस जे बटन खे क्लिक कंदासीं। हाणे जनाब क्लिक करण खां पोइ हिन जो इंटरफेरेंस कुझु इन तरह जो ईंदो। उन में इहे शयूं ॾिनल आहिनि। इहो सेव जो ऑप्शन आहे। इन में तव्हां जेकॾहिं को इमेज इन कैनवस ते ऐड करणु चाहियो था, उन इमेज करे सघो था। टेक्स्ट आहे
ऐं चार्ट करे सघो था। हिते ऑडियो आहे, हिते तव्हां लाइव जीअं आऊं तव्हां सां ॻाल्हायां पियो ईअं बि रिकॉर्डिंग करे सघो था। हाणे जनाब टाइम खे वेस्ट कोन था करियूं, वीडियो खे शुरू था करियूं। इन कैनवस ते लिखणु शुरू कयूं था। सभिनी खां पहिरीं टेक्स्ट खे क्लियर कंदा टिक कंदासीं। हाणे लिखणु शुरू कंदासीं। जनाब मां लिखां थो वेलकम माय चैनल। जनाब इहो लिखण खां पोइ जेकॾहिं तव्हां इन में को कलर ॾियणु चाहियो था त इहे कलर जो जेको ऑप्शन आहे इन ते क्लिक कंदो। इन मां कलर इहो ॾिसो था कलर जो ऑप्शन आहे। ऐं जेकॾहिं फॉन्ट्स चेंज करणु चाहियो था त इन एफ खे क्लिक कयो। इहे फॉन्ट्स तव्हांजे साम्हूं अची विया। हाणे हिननि मां को बि जेकॾहिं तव्हां करणु चाहियो था त करे सघो था। हिन में जाम फॉन्ट्स आहिनि। जीअं ई हेॾां क्लिक कंदा वेंदव तीअं फॉन्ट्स ज़ाहिर थींदा। मां वधीक कोन थो करियां। ऐं हीअ जेको हिकिड़ो फॉन्ट आहे मूंखे पसंदि पियो अचे उन खे क्लिक था करियूं। ऐं जीअं क्लिक कंदव त हीअ घुरंदो। हाणे हीअ लातीनी एक्सटेंड में आहे त इन खे हिते क्लिक कयो ऐं राइट कंदव। थोरी देरि हीअ लोड कंदो ऐं थोरी देरि लोड कंदो। जीअं ई लोड थींदो तीअं ई सॉरी हीअ लोड थिए पियो। जीअं ई लोड थींदो जीअं हीअ जनाब लोड थी वियो। त एरियल ब्लैक बेटलिक जेको असां सिलेक्ट कयो हुते जो अची वेंदो। इन खे राइट कंदासीं त असांजी राइटिंग इन में अची वई आहे। हाणे वेलकम खे वेलकम करे वियो आहियां बहरहाल सम्झाइण जे लाइ तव्हांखे। ऐं हिते क्लिक कंदव त इहो हिकिड़ो बॉक्स खुली वेंदो। इन सां तव्हां इन जी साइज़ खे घटि वधि करे सघो था। जेतिरी चाहियो करे सघो था। करण खां पोइ इन खे वरी क्लिक कयो। ऐं जेकॾहिं हिन खे रोटेट करणु चाहियो था त विच में हिन जे रोटेशन वारो आहे। इन खे घुमाइण सां तव्हां इन खे रोटेट बि करे सघो था। ऐं उन खां पोइ हिन जी जॻह खे चेंज करणु चाहियो था। हिते रखणु चाहियो था त हिते रखो। उन खां पोइ तव्हां हेठि ईंदव त इहो जेको कुझु तव्हां लिखियो आहे इन खे प्ले करे ॾिसी बि सघो था त कीअं थो लिखिजे। एतिरो लिखिजी वियो। हाणे तव्हां ॾिठो त हीउ तमामु तकिड़ो लिखिजी वियो। तव्हां चाहियो था त थोरो टाइम लॻे अञा इन खे त इन जे टाइम खे इनक्रीज़ बि करे सघो था। हीअ तव्हां ॾिसो पिया प्लस ऐं माइनस जो निशान विच में टाइमिंग आहे। तव्हां जेकॾहिं प्लस कंदो त इन जी टाइमिंग वधंदी वेंदी। जेतिरी तव्हां चाहियो ओतिरी करे सघो था। ऐं पोइ प्ले करे वरी बि ॾिसी सघो था। ईअं ई लिखिबो। हाणे थोरो स्लो लिखिजी वियो। हाणे अचूं था हिकिड़ो इमेज हिते करियूं था। जनाब हीअ इमेज जे लाइ जॾहिं तव्हां क्लिक कंदव त इहा विंडो खुलंदी। हीअ विंडो खुलंदी ऐं विंडो खुलण खां पोइ तव्हां हिते ॾिसी सघो था। इहे इमेज उहे आहिनि जेके मूं पहिरीं यूज़ कया आहिनि। पर जेकॾहिं तव्हां इन्हनि खे यूज़ नथा करणु चाहियो त हिते ई टोकरी वांगुरु आहे इन खे क्लिक कयो। ऐं इन खे क्लिक करण खां पोइ तव्हां ॾिसंदव थोरी देरि में हिते तमामु घणियूं कैटेगरीज़ अची वेंदियूं। ऐं इहे ॾिसो एरोज़ आहिनि, बिज़नेस आइकॉन आहिनि, बिज़नेस आहे, कॉल आउट आहे, इमोशंस आहिनि, हाउस होल्ड आहिनि, इंडिविजुअल्स आहिनि, मनी आहे, पीपुल्स आहे। मतिलबु घणियूं कैटेगरीज़ आहिनि। तव्हां कंहिंखे बि क्लिक कंदो उन मां मुख़्तलिफ़ शयूं तव्हांखे नज़र ईंदियूं। उन्हनि खे तव्हां ऐड करे इन ई तरह हैंड राइटिंग जे ज़रिए लिखी सघो। हाणे मां पीपुल खे क्लिक कयो आहे। हाणे इन्हनि मां कंहिंखे बि क्लिक करे सघूं था। तव्हां हिन खे थोरो ईअं मूव कंदव त हीअ सभु अची वेंदियूं। इन्हनि मां कंहिंखे बि सिलेक्ट कयो। सपोज़ मां हिन खे सिलेक्ट थो कयां ऐं सिलेक्ट कंदुसि त हीअ अची वेंदो। ईअं ई हिन जो बॉक्स कुंड ते आहे जंहिंखे वॾो या नंढो करे सघो था ऐं रोटेट बि करे सघो था। हिन खे घुमाए हिते तव्हां रखो ऐं पोइ जनाब हिन खे जिते चाहियो तव्हां रखी सघो था। ऐं पोइ प्ले करे उन ई वांगुरु ॾिसी बि सघो था त कीअं थो ठहे। ऐं टाइमिंग जो मूं तव्हांखे पहिरीं ई ॿुधायो त जे घटि वधि करणु चाहियो था त करे सघो था। मां हिन खे 2 सेकेंड ते रखां थो ऐं पोइ प्ले करे ॾिसां थो त हीउ 2 सेकेंडनि में ड्रॉ थींदो। हाणे जनाब हिकिड़ी ॿी ॻाल्हि आऊं तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। जेकॾहिं तव्हां को आइकॉन पंहिंजो करणु चाहियो था गैलरी मां या को त उन खे तव्हां एड इमेज में हिते क्लिक कंदव। हिते क्लिक कयो या हेठि इहा इंपोर्ट करणु चाहियो था को बि इमेज त उन ते क्लिक कयो। तव्हांजो ब्राउज़ खुली वेंदो। हिते तव्हां जिते कॾहिं इमेज किथे रखियल आहे
जी आऊं तव्हांखे थोरो ॾेखारियां थो मूं वटि इमेज लिखियल आहे किथे इंट्रो ऐं मोनोग्राम इन मां को मोनोग्राम खणी वठूं था। हिकिड़ो मिंट मां तव्हांखे ॾेखारणु चाहियां थो। सपोज़ ही लोगो आहे पंहिंजे चैनल जो सम्झो ऐं सम्झाइजो। थोरी देरि वेट कयो त ही इनखे कन्वर्ट कंदो ऐं कन्वर्ट करण खां पोइ अची वियो आहे। हाणे ही मुख़्तलिफ़ डिज़ाइननि में ॾींदो जीअं तव्हां चाहियो था उअं करे सघो था। सपोज़ तव्हां ही चाहियो था त हीअं बि थी सघे थो, ही चाहियो था हीअं बि, पर मां इनखे हीअं कंदुमि। मूंखे वधीक इहो सुहिणो पियो लॻे। हाणे तव्हां ॾिसो था इन जी बि साइज़ घटि वधि तव्हां करे सघो था ऐं पंहिंजी जिते चाहियो उते रखी सघो था। मां हिते रखां थो ऐं इन जी टाइमिंग खे थोरो इंक्रीज़ कयां थो। इंक्रीज़ करण खां पोइ इनखे प्ले करे ॾिसी सघां थो। ये ॾिसो प्ले करण खां पोइ कुझु इन तरह जो थींदो। त इहो इमेज तव्हां जेकॾहिं पंहिंजी कंप्यूटर मां आणणु चाहियो था त बि आणे सघो था ऐं आणे सघो था। ऐं हाणे आऊं थोरो हिकिड़ो ॿियो टेक्स्ट तव्हांखे हिते करे ॾेखारियां थो। जनाब सपोज़ तव्हां लिखो हिते त प्लीज़ subscribe my videos ऐं इनखे बि को कलर ॾेई छॾियो। डिफरेंट कलर ॾियूं था, इहो ॾियूं था। फॉन्ट्स जेकॾहिं चेंज करणु चाहियो था त करे वठो। ऐं हिनखे सपोज़ ही फॉन्ट्स मूंखे कुझु बहितर लॻे थो ऐं हिनखे सिलेक्ट कयां थो। हिते उहो ई हिनखे रहणु ॾियां थो ऐं हिनखे थोरो लोड करण में टाइम लॻंदो। थोरो वेट करे था वठूं। वीडियो मुंहिंजो काफ़ी तवील थी वियो आहे, पर हाणे मजबूरी आहे, तव्हांखे सम्झाइण बि तमामु ज़रूरी आहे ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे तव्हां सम्झी विया हूंदा। ही जनाब हाणे इनखे राइट कयो ऐं करण सां इहो ॾिसो था तव्हां अची वियो आहे। हाणे इनखे उअं ई साइज़ जेकॾहिं वधीक करणु चाहियो था या घटाइणु चाहियो था, मां इनखे थोरो वधायां थो, वधाए ऐं इन जी बि टाइमिंग थोरी इंक्रीज़ कयां थो ऐं इनखे प्ले करे ॾिसूं था त हीअ कीअं लिखिजे थो। ऐं इन जी जॻह मुक़ररु करे छॾी आहे। हाणे जेकॾहिं तव्हां सभु कुझु करण खां पोइ जेकॾहिं टोटल वीडियो खे ॾिसणु चाहियो था त उन जे लाइ मथे जेको प्ले जो बटन आहे इनखे क्लिक कयो। हाणे समूरे वीडियो खे जेको फ्रेम्स ठाहिया आहिनि उन्हनि सभिनी खे प्ले करे तव्हांखे ॾेखारींदो। ही जनाब तव्हांजो वीडियो तयारु आहे। हाणे जेकॾहिं तव्हां इनखे सेव करणु चाहियो था त सेव करण जे लाइ हिकिड़ो इहो ऑप्शन आहे जिते तव्हां रेंडर कंदव, स्क्राइब वीडियो कंदव ऐं उनखे क्लिक कयो ऐं हिते इहो खिड़की खुलंदी। उन खां पोइ तव्हां उनखे शेयर वीडियो ऑनलाइन करे सघो था ऐं हिते सेव करे सघो था डायरेक्ट यूट्यूब ते, फेसबुक ते, ऐं तव्हां पंहिंजे उन में ॾेई सघो था। ऐं हिनखे सेव कंदुसि। सेव करण जे लाइ जीअं ई क्लिक कंदुसि त हू असांखां पुछंदो त कहिड़े फॉर्मेट में सेव कयां। ऐं AVI चवंदुसि ऐं 720 स्टैंडर्ड HD साइज़ चवंदुसि ऐं 30 फ्रेम पर रेट जे ॾेई हिनखे क्लिक कंदुसि ऐं इनखे जीअं ई क्लिक कंदुसि त हीअ इनखे सेव करणु शुरू कंदो। हाणे हीअ सेव करे पियो। सेव करण में टाइम वठंदो आहे ऐं वीडियो खे आउं वधीक तवील कोन थो करणु चाहियां। इहे सेव कंदो ऐं जिते कंदो उतां तव्हां खोले उनखे ॾिसी सघो था जीअं मूं तव्हांखे पहिरियों वीडियो ॾेखारियो। जनाब हाणे आउं वीडियो खे ख़तमु कंदे तव्हां खां इजाज़त वठंदुसि ऐं वेंदे वेंदे हिकु भेरो ॿीहर तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजा जेके चैनल आहिनि, हिकिड़ो आहे सुनो और सम्झो, ॿियो सम्झो ऐं सम्झायो। ॿिन्ही जे वीडियोज़ खे ॾिसो, पसंदि करियो, शेयर कयो ऐं कमेंट्स करियो, लाइक कयो ऐं ईअं करण सां मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई थींदी। आईंदा बि मां तव्हांजे लाइ सुठा सुठा वीडियो आणींदो रहंदुसि। हाणे मूंखे ॾियो इजाज़त इन दुआ सां गॾु त अल्लाह करे जिते हुजो ख़ुशि हुजो। चङो, अल्लाह हाफ़िज़।